नाज़रीन हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं बाडर शहर में, जिथे बाडर तालका मूवमेंट पारां मुसलसल 2 सालनि खां वठी एतिजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। उते एतिजाजी मुज़ाहिरे में माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। 2 साल पूरा थियण वारा आहिनि। ही मुसलसल जिदोजहद थी रही आहे सिर्फ़ु हिन जे लाइ त खुदारा हिन शहर जे तरफ़ मुतवजह थियो। ही शहर तबाह बर्बाद थी रहियो आहे। हिन शहर जा रोड रस्ता तबाह थी रहिया आहिनि। सभु शहरवासी हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त जेकॾहिं असांजे शहर खे तालको बणायो वियो त यकीनन असांजे शहर जा इहे मसाइल हल थींदा। तालको ज़रूरी इन करे आहे, असांजा हिते को बि सोर्स अहिड़ा आहिनि ई कोन, रोज़गार जा वसीला कोन्हनि। तालके हुजण सां जेके माण्हुनि जी तकलीफ़ दुख सूर जेको आहे उहो दूर थींदो। वो हुकूमत अलाए छा थी चाहे, घड़ी घड़ी इहो मुज़ाहिरो एहतिजाज रोडनि ते निकिरी आयो, पर हुकूमत खे कोई जू ई नथी चुरे। नाज़रीन अवां ॻाल्हियूं ॿुधियूं बाडर में जेको तालका मूवमेंट पारां मुसलसल 2 सालनि खां एतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। हुननि इहो पुरज़ोर मुतालबो कयो आहे वज़ीर आला सिंध खां त बाडर खे तालको बणाए असां बाडर वासियुनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरा में सता जदरी सां गॾु जावेद मंजूणे जो सिंध टीवी न्यूज़ बाडर।